अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन
मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। निहायत वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मेहमानाने गिरामी आई प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां भलारन जे आॾो मूं गुनहगार क़ुरान मजीद जी हिक आयत सबूरी तिलावत कई आहे। हिन अॼोके अज़ीम शान प्रोग्राम में अवां जी ख़िदमत गिरामी में चंद मारूज़ात अर्ज़ करना आहिनि। मुंहिंजे लाइ दुआ फरमायो अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम जे सदके मूं गुनाहगार खे चाल हक़ ऐं सच बयान करण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा भी दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। जो कुछ ॿुधूं अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके उन ते असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोकी हिन कॉन्फ्रेंस जो उनवान अवां इश्तिहार में पढ़ियो हूंदो। असांजे दोस्तनि तजवीज़ कयो आहे रोज़े धणी रहबर कॉन्फ्रेंस। अवां जे ख़िदमत गिरामी में हज़रत पीर सईं रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जो मसलक ऐं संदन तालीम जे बारे में ही फ़कीर कुछ अर्ज़ कंदो। असल मक़सद मशाइख़न बुज़ुर्गन मुर्शिदन जी सीरत जो इहो ई आहे त माण्हू उन जे तालीमात मां चङी तरह फ़ाइदो वठे त हू कहिड़े मक़सद जे लाइ आया हुआ ऐं सारी ज़िंदगी उन्हनि पंहिंजे मुतवस्सिलीन मुतबोतक़दीन मुरीदीन खे छा ॿुधायो ऐं उन जो कहिड़ो नतीजो निकितो। जेकॾहिं असां इहा ॻाल्हि सम्झी वरिती त इंशा अल्लाहुल अज़ीज़ अॼोकी हिन कॉन्फ्रेंस जो मक़सद हल थी वेंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू जे पाक कलाम जे रोशनी में सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक सीरत जे रोशनी में अवां जे ख़िदमत में चंद गुज़ारिशूं अर्ज़ कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालू गुनहगार खे तौफ़ीक़ अता फरमाईंदो। ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण तव्हांजो कमु आहे, हिदायत फरमाइण अल्लाह सही जे हथ में आहे। तव्हीं असीं सभई गॾिजी रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ कंदासूं यकीनन खुदा तबारक व तआला तव्हां असांजी दुआ क़बूल फरमाईंदो। एतिरा सारा भलारा गॾु थिया आहियो। हबीब फरमाईंदा हम 40 मुसलमान गॾु थींदा हम उते जेका दुआ घुरी वेंदी आहे भली 39 गुनहगार हुजनि पर 40 शख़्स ज़रूर उन में अल्लाह जो सालियो बानो हूंदो आहे जंहिंजा अल्लाह से हथ ख़ाली वापसि न वराईंदो आहे। उन्हीं हिकिड़े जे सदके 39 जी दुआ क़बूल थींदी आहे। हिते त माशाअल्लाह हज़ारनि जे तादाद में सालिह बाना गॾु थिया आहियो। आउं तव्हांजे आॾो क़ुरान पाक जी आयत जो तर्जुमो पेश करे उन खां बाद पंहिंजे मफ़हूम ते अचां पर तव्हांखे हिकिड़ी अपील कंदुसि। तमामु घणा गॾु थिया आहियो अल्हम्दुलिल्लाह मुहबत सां ज़ौक़ शौक़ सां अक़ीदत एहतराम सां ऐं बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी मुंहिंजे महबूब करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे क़ुरान मजीद जी आयत जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना
मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। ऐ मुखातबो जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुतवज्जो करे फरमाए थो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह, बेशक तव्हांजे लाइ तव्हां में तव्हांजे ज़िंदगीअ सुधारण जे वास्ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक में हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे। तव्हांजे लाइ कंहिंजे लाइ जंहिंजो अल्लाह पाक जे वहदानियत जे मथां ईमान आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ते भरवसो आहे, कुरान पाक के अल्लाह जो आखिरी कलाम मञींदो आहे, इस्लाम के अल्लाह जो आखिरी दीन कबूल कंदो आहे। अल्लाह ताला उनखे फरमाए थो, लक़द कान लकुम, बेशक आहे तव्हांजे लाइ, फी रसूलिल्लाह, नबी करीम जे ज़ात बाबरकात जे ज़िंदगीअ में उस्वतुन हसना, तमाम बेहतरीन तरीक़ो आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर, उन जे वास्ते जेके अल्लाह जे ज़ात बाबरकात में उम्मीद आहे ऐं आखिरत में उम्मीद आहे। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए थो, वज़करल्लाह कसीरा, ऐं जेको पंहिंजे रब करीम जे ज़ात बाबरकात जो अल्लाह जो घणो ज़िक्र करे थो, उन्ही शख्स जे वास्ते नबी करीम जे ज़ात बाबरकात जी ज़िंदगी हिकिड़ो बहितरीन नमूनो आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी यानी इब्तिदा खां वठी करे, ॼमण खां वठी करे हिन दुनिया मां पर्दे फरमाइण ताईं जेका बि सरदरे कायनात अलैहिस्सलाम जी ज़ाहिरी 63 वरिया जी ज़िंदगी आहे, उहा असांजे लाइ नमूनो आहे। असांखे अल्लाह ते भरवसो आहे, अल्लाह जे रसूल ते भरवसो आहे, आख़िरत ते भरवसो आहे। कहिड़ो आख़िरत ते भरवसो आहे? त उथणो आहे, अल्लाह जे आॾो पेश थियणो आहे, ज़िंदगी जो हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह ताला दोबारो असांखे पंहिंजे आॾो पेश कंदो। मालिक यौमुद्दीन ख़ुदा जी ज़ात बाबरकात आहे। जन जन माण्हुनि जो इहो अक़ीदो आहे, उन्हनि खे खपे तो पंहिंजे ज़िंदगी खे गुज़ारण जे लाइ सोणे नबी करीम जे ज़िंदगी खे पंहिंजो नमूनो बनाए। असांजे महबूब मुर्शिद करीम हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़िंदगी ईअं समझो त अव्वल खां आख़िर ताईं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक ज़िंदगी जो नमूनो हुई। पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजी जमात खे, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे अहलो याल खे, पंहिंजनि दोस्तनि पाड़ेसरनि खे पाण हमेशह हमेशह इहा तलक़ीन फरमाईंदा हुआ, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते अमल कयो। ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक सुन्नत उसवा हसना ते अमल करण में केतिरो फ़ाइदो आहे। खुद इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, खुदा जे हबीब इरशाद फरमायो, जेकॾहिं 40 साल ॾुकार जहिड़ी मौसम खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुसलसल 40 साल बारिश वसाए ऐं उन बारिशुनि में अल्लाह ताला फसल, बाग, फल फ्रूट, दुनिया जूं नेमतूं ज़मीन में पैदा फरमाए, दुनिया खे माला माल करे छॾे, त 40 सालनि जी बरसात मां केॾी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी बरकत पैदा थींदी। पर हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ॿिए पासे वरी मां महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो वञे त 40 सालनि जे बरकत खां मुंहिंजे हिकिड़ी सुन्नत में वधीक फैज़ ऐं फ़ाइदो आहे।
सुठी बरसात पवे 1 साली खां बाद में, उन खां पोइ वरी मुसलसल 40 साल वसे, ऐं 40 सालनि में जेके फसल थियनि, बाग थियनि, आबादियूं थियनि, उन में फैज़ फ़ाइदा थींदा। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, उन 40 सालनि जे फैज़ फ़ाइदे जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था केतिरो वॾो हूंदो। पर मां महबूब करीम जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कंदो, उन में वरी अल्लाह ताला हुन खां बि वधीक बरकत रखी आहे। और मुंहिंजा दोस्त अजीज़ो, छाजे लाइ त अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे दुनिया जे लाइ नमूनो बणाए मोकिलियो आहे। उथण में, वेहण में, खाइण में, पीअण में, घुमण में, ओड़े से ओड़े पारे जे हक़ूक़नि में, अज़वाज मुतारा सां ज़िंदगी गुज़ारण में, औलाद सां तरीक़ो कीअं गुज़ारिजे, महिमाननि सां कीअं तरीक़ो गुज़ारिजे, दोस्तनि सां कीअं उथिजे वेहिजे, दुश्मननि सां कहिड़ो सलूक कजे। क़ुर्बान वञा नबी करीम जी ज़ात बाबरकात आहे, मुंहिंजे हबीब जी हिकिड़ी हिकिड़ी अदा निराली आहे। मोमिननि जी मां अम्मा आयशा सिद्दीका, सब चओ रज़ी अल्लाह तआला अन्हा, ज़ोर सां त चओ यार। अल्लाह ताला जो कुरान इरशाद फरमाईंदो आहे, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी करीम जे ज़ात बाबरकात जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। ऐ ईमान वारो जंहिंखे मां अल्लाह ताला ईमान जी दौलत नसीब फरमाई आहे, उन ईमान वारनि जे लाइ नबी करीम जी ज़िंदगी पाक सरकार जी ज़ात मुबारक उन्हनि खे ईमान वारनि खे संदन साह खां बि वधीक वेझा आहिनि। औला जूं मानाऊं तमामु घणियूं आहिनि। औला दिल मोमिनीन, इन जूं मानाऊं तमामु घणियूं आहिनि जेके मुफ़स्सिरीन किराम लिखियूं आहिनि, पर मां हिते माना उहा थो कयां जेका असांजे मुखालिफ़नि बि कई आहे। औला जी माना मौलवी हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की, जेको तमाम उलमाए देवबंद जो मुर्शिद आहे, मौलवी अशरफ अली साहब जो मुर्शिद, रशीद अहमद गंगोही साहब जो मुर्शिद, महमूदुल हसन देवबंदी जो मुर्शिद, हुसैन अहमद मदनी जो दुश्मन मुर्शिद, इन्हनि जा जेके वॾा वॾा अकाबरीन उलमाए देवबंद आहिनि, उन सभिनी जो मुर्शिद आहे। उन पंहिंजे किताब शमाइल इमदादिया हिकिड़ो किताब लिखियो आहे। उन शमाइल इमदादिया में लिखियो आहे, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन ऐं अक़रब बिल मुमिनीन, यानी नबी करीम जी ज़ात बाबरकात मोमिननि खे संदन साह खां बि वधीक क़रीब ऐं वेझो आहे। अदा तुंहिंजो साह तोखां घणा फुट परे आहे, ख़ुदा ख़ैर करे। फुटनि जी ॻाल्हि कान्हे, हिकिड़ो वार जेतिरो परे थिए त मुड़ुस ढेर। इंसान सां साह गॾु आहे, जेसीं ताईं गॾु आहे तेसीं ताईं जहिड़ो आहे, पर जे जुदा थी वञे त ख़तम थी वेंदो। मौलवी साहब फरमाए थो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी करीम जी ज़ात बाबरकात मोमिननि खे उन्हनि जे साह खां बि वधीक वेझो आहे। मालूम थियो त हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ईमान वारनि सां गॾु आहे। या रसूल अल्लाह, हक़ चारिया ईमान वारनि खे नबी करीम वेझो आहे त माना गॾु आहे न। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, अज़वाजुहु उम्महातुहुम। नबी जूं घर वारियूं ईमान वारनि जूं मायूं आहिनि। इन आयत करीमा मां मूंखे ॿ मसइला मालूम थींदा आहिनि। मुंहिंजी सोच आहे, अवांजी मर्ज़ी, उलमा किराम वेठा आहिनि, शेखुल हदीस अल्लामा क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम साहब तशरीफ़ रखनि था पिया, ॿिया बि वॾा वॾा आलिम वेठा आहिनि। मूं ग़रीब मिस्कीन जो कुझु सम्झो आहे। इन आयत शरीफ़ में ॿ मसइला आहिनि। कहिड़ा? अल्लाह ताला गोया मोमिननि जी अलामत ॿुधाई आहे त मोमिन उन्ही खे चइबो आहे जेको ॿिनि ॻाल्हियुनि ते भरोसो करे। मोमिन उहो आहे हिकिड़ी ॻाल्हि त नबीअ खे पंहिंजे साह खां
वधीक वेझो सम्झे ऐं ॿिए नंबर में नबीअ जे घर वारनि खे पंहिंजी माउ सम्झे। पोइ मोमिना नबी जे ज़ात खे पंहिंजे साह खां वेझो सम्झे, उहो मोमिना। ॿिए नंबर में वरी नबी जे घर वारी खे पंहिंजी जीजल अम्मा सम्झे, उहो बि मोमिना। पर मुजादा जे ॿिन्ही अलामतुनि मां हिकिड़ी आहे, ॿी न आहे त बि मोमिन न आहे। हिकिड़ा उहे आहिनि जेके चवंदा आहिनि नबी करीम जी ज़ात असांखे साह खां वेझो आहे, बिल्कुलु वेझो आहे, पर आशा सिद्दीका खे कोन मञींदासीं, हज़रत हफ्सा खे कोन मञींदासीं, नबी करीम जे घर वारनि जो इनकार कंदा। ॿुधी छॾियो, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो मोमिन नाहे नाहे नाहे। हज़ार दफ़ा पाण खे मोमिन चवाए पर मोमिन कोन थींदो। वरी ॿी जमात आहे जेका चवंदी आहे आशा सिद्दीका असांजी अमड़ा, खदीजतुल कुबरा असांजी अमड़ा, हज़रत बीबी हफ्सा असांजी अमड़ा, नबी करीम जूं घर वारियूं असांजूं मायरू आहिनि, उम्महातुल मोमिनीन असां उतां क़ुर्बान वञूं, पर नबी असांखे वेझो नाहे, इहो बि मोमिन नाहे। इहे ॿई कटाफिया ख़तम थिया। मोमिन उहो थींदो जेको चवे त रसूलुल्लाह मूंखे साह खां बि वेझो आहे, त हुज़ूर जूं घर वारियूं असांजूं मायरू आहिनि। ओ सुन्नी मुस्लमान तोखे मुबारक हुजे, इहो अक़ीदो अल्लाह सिर्फ़ तोखे नसीब फरमायो आहे। बस मुझे अर्ज करण जो मक़सद रुगो इहो हो तो उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका सब जो रज़ी अल्लाह तआला अन्हा, बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे। मोमिननि जे माउ खां पुछियो वियो आहे, ओ मोमिननि जी माउ असांखे नबी करीम जे अख़लाक जे बारे में त ॿुधाए, सोणे महबूब जो ख़ुल्क़ कीअं हो, सरकार जो अख़लाक कहिड़ो हो। हज़रत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा इरशाद थी फरमाए, कान खुल्कुहुल कुरान। ओ सवाल करण वारा तो मूंखां पुछो आहे त नबी करीम जो ख़ुल्क़ कीअं हो, छा तोखे ॿुधायां, अफ़्वो दरगुज़र ॿुधायां, शफ़ाअत ॿुधायां, सफ़ारश ॿुधायां, रहमत ॿुधायां, नबी करीम जे कहिड़े ख़ुल्क़ जी तोखे ॻाल्हि ॿुधायां। बसि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी, कान ख़ुल्कुहुल क़ुरान। इहो अल्लाह जो क़ुरान अलहम्द खां वन्नास ताईं तव्हांजे आॾो आहे, इहो खोले ॾिसो, इहो सॼो क़ुरान मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो अख़लाक हो। सॼो क़ुरान मुंहिंजे हबीब जो अख़लाक आहे। कहिड़ी कहिड़ी मां तव्हांखे मुस्तफ़ा जे अख़लाक जी ॻाल्हि ॿुधायां, कहिड़ी कहिड़ी मां तव्हांखे नबी करीम जे सीरत जी ॻाल्हि ॿुधायां, कहिड़ी कहिड़ी मां सोणे नबी करीम जी तव्हांखे वस ॿुधायां। बसि कान ख़ुल्कुहुल क़ुरान, इहो अल्लाह जो क़ुरान तव्हांजे आॾो मौजूदु पियो आहे। क़यामत ताईं जा उलमा इन जा तफ़सीर लिखी थकिजी पिया, तशरीह करे थकिजी पिया, ज़िंदगियूं पंहिंजूं पूरियूं करे विया, क़ुरान करीम जे कमा हक़ हू मक़सद खे पूरो न करे सघिया। अल्लाह ताला जे महबूब जी घरवारी फरमाए थी, सभु कुझु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे अख़लाक जी झलक आहे। और मुझा दोस्तों अजीजो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के दुनिया ते मोकिलियो, सरापा हुस्नो जमाल बंदी त आया, पर सरापा हुस्नो कमाल बंदी आया। उन सां गॾु नबी करीम जी ज़ात दुनिया जे लाइ सरापा हिकिड़ो नमूनो बंदी आया, त दुनिया पंहिंजे निशिस्त खे, पंहिंजे बरखास्त खे, पंहिंजे उथण खे, पंहिंजे वेहण खे, पंहिंजी पूरी ज़िंदगीअ खे, जे इंसान न पंहिंजे मुंहं खे ठाहींदो आहे, दुछू ठाहींदो आहे, ॾाढ़ी ठाहींदो आहे, अखियुनि जो सुरमो ठाहींदो आहे, पटको ठाहींदो आहे, आहीनो आॾो हूंदो आहे त जीअं मूंखे का ख़ार जिस्म में ख़राब शइ न हुजे, आहीने में पंहिंजी शक्ल खे सवलो कंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, ऐं मुस्लमान ईमान आणण वारा, जेकॾहिं तोखे पंहिंजी ज़िंदगी सवली करणी आहे, आख़िरत सवली करणी थी, अल्लाह खे यादि करणो थी, ख़ुदा जे क़यामत में भरवसो थी, ऐं चवी थो त मुंहिंजी ज़िंदगी सवली थी हले त मुहम्मद करीम खे पंहिंजे लाइ आहीनो बना। सरकार जी ज़िंदगी जेकॾहिं तुंहिंजे लाइ आईनो बणिजी पवंदी, सीरत रसूल तुंहिंजे आॾो हूंदी, त पोइ इंशा अल्लाह ताला तुंहिंजी हीअ ज़िंदगी बि भली आहे, त उहा ज़िंदगी बि भली आहे। ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम असांखे हर मोड़ ते रहबरी फरमाई आहे। क़िबला मुफ्ती साहब जन तव्हांखे ॿुधायो पियो
तो माण्हू चवनि था त नबी करीम खे दुनियावी मामला जी ख़बर कान हुई, बस रुगो दीन जे लाइ आया हुआ। मुफ्ती साहब जन तमामु थोरनि लफ़्ज़नि में घणो कुझु चयो। हक़ीक़त आहे जंहिं माण्हू जो इहो अक़ीदो आहे रसूलुल्लाह सिर्फ़ नमाज़ रोज़ो हज ज़कात सेखारण आया हुआ, बस ॿियनि मामलात खां नबी करीम जी ज़ात बाबरकात माअज़ल्लाह वाक़िफ़ न हा या माहिर न हा या नबी करीम खे उन ते दस्तरस रही, उहो ग़लति थो चवे। ख़ुदा जे हबीब करीम खे अल्लाह ताला जे दीनी कमालात नसीब फरमाया हा कि दुनियावी कमालात बि अता फरमाया हा। सलाम रूहानी मकाम में दुनियावी मामला दीनी मामलात में जो कामिल मुकम्मिल हो, ये दुनिया के मामले भी महबूब जी ज़ात बाबरकात कामिला बिला तख़सीस इन आयत करीमा में फरमाओ लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। नबी जी जिंदगी तव्हां बेहतरीन नमूनो आहे। इहो सिर्फ़ दीन जे लाइ आहे बल्कि दुनिया जे लाइ बि आहे ऐं हर दुनिया जे मामले जे लाइ बि आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे जेकॾहिं तव्हां बेहतरीन इबादत गुज़ार ॾिसो था त इहो बि मुंहिंजे हबीब जो कमाल आहे। और वरी जे मैदान जंग में ॾिसो त बेहतरीन सिपह सालार मुस्तफ़ा जहिड़ो नज़र न ईंदो। इन मौजूदा ज़माने में दुनिया जी आर्मी, दुनिया जी फौज पाकिस्तान न बल्कि यूरोप हलिया वञो, उन्हनि जा वॾा कमांडर भी तस्लीम कनि था त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे तख़्ते ते जंग करण जा जेके उसूल बयान अॼु खां 1400 साल अॻु में बयान फरमाया हुआ, उहे अॼोकी हिन दुनिया जे रीडरनि जे लाइ बि मिशअले राह आहिनि। उहे बि उन मां फ़ाइदो वठी पंहिंजे मौजा दोस्त जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, जंग करण जे लाइ, कामयाबीअ सां हमकिनार थियण जे लाइ सरकार जी ज़िंदगीअ खे नक्शो बनाइनि था पिया। उहे माण्हू भुलियल आहिनि, उनखे ख़बर ई कान्हे का जेके नबी करीम अलैहिस्सलाम जे दुनियावी मामलात खे नाक़िस पाइनि था पिया। मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलाम हर लिहाज़ सां मुकम्मिल कामिल नबी आहे। चओ सुभान अल्लाह। छा अक़ीदो आहे तव्हां असांजे नबी करीम असांखे दुनिया जी ज़िंदगी जो तरीक़ो सेखारियो या न? हेॾे ॾियारियो। अब आप वापार वाणिया भी कनि था, धी लकोली भी कनि था, मुसलमान भी करे थो। इहो अहिड़ो कमु आहे जेको सभिनि जे लाइ दुनिया में हले थो। कानात तिजारत रुॻी इबादत न आहे, इहो पेट जो मसइलो आहे, मुल्क जी मईशत जो मसइलो आहे, रियासत जे इक़्तिसादियात जो मसइलो आहे। तिजारत कयो ऐं सुभान अल्लाह कुर्बान वञा। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जो हदीसूं पढ़ो, मुझा दोस्तों अहादीस मुबारका जा बाब भरिया पिया आहिनि किताबुल बुयू सां। बे जो तरीक़ेकार मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम सेखारियो आहे। मुझा अदा ज़रात माण्हू दुनिया जे तख़्ते ते कारोबार करे थो, बागात पोखे थो, ज़मीनूं पोखे थो। सोने नबी करीम जी ज़ात बाबरकात ज़रात जा असांखे मसइला सेखारिया। नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात को बि दुनिया जो मसइलो कोन छॾियो आहे। उहे माण्हू भुलियल आहिनि। मां हैरत में ईंदो आहियां, आलिम थी करे इल्म जी दावा करण वारा चवंदा आहिनि असां मुहद्दिस आहियूं, मुफ़स्सिर आहियूं, सदर मुदर्रिस आहियूं, मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं ऐं उन खां बाद पढ़ाइण जे बावजूद बि नबी करीम जी ज़िंदगीअ खे अधूरो पेश कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त नबी करीम जी ज़िंदगी पाक जेका हुई छा सिर्फ़ दीन सेखारण जे लाइ हुई? न, ग़लति था चवनि। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात असांखे ज़र्रो ज़र्रो सेखारियो आहे। छा तव्हांजो अक़ीदो कहिड़ो आहे? असांजो दीन मुकम्मिल आहे या न आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात हज्जतुल वदा जे टाइम ते इहा आयत करीमा अरफात जे मैदान में नाज़िल फरमाई आहे। अल्लाह ताला फरमाए तो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अॼु मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांजो दीन मुकम्मिल कयो आहे। व अतममतु अलैकुम निअमती, ऐं मूं पंहिंजूं नेमतूं तव्हां ते तमाम करे छॾियूं आहिनि। व रदीतु लकुमुल इस्लाम दीना, मां रब करीम
जी ज़ात बाबरकात तवा के दीन इस्लाम ॾेई मां अल्लाह जी ज़ात तवा का राज़ी थी चुको आहियां। असांजो दीन न कामिल दीन आहे, जो असांजो दीन पोइ जेकॾहिं असांजो दीन निमाज़ सेखारे, हज सेखारे, ज़कात सेखारे, मुंहिंजे महबूब पाक जे शरीयत जा मसइला इबादत वारा सेखारे, पर मामलात में निल न महबूब पाक असांखे जंग सेखारी, न तिजारत सेखारी, न मुआशरत सेखारी, न मुजादा ओड़े पाड़े जा हक़ूक़ सेखारिया, न दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सेखारियो। पोइ त चइबो दीन असांजो नाक़िस आहे, मुकमिल कोन्हे। पोइ असां सरकार जी उसवे हसना ते कीअं अमल कंदासीं? मञणो पवंदो मुस्लमानो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात असांखे दीन कामिल ॾिनो आहे, नबी बि कामिल अता फरमायो आहे, ऐं ख़ुदि नबी करीम अलैहिस्सलाम जेका तमसील ॾिनी आहे इन ते मुकमिल ठाकी थी अचे। दुरूद पढ़ त मां तोखे सोने महबूब करीम जी हदीस पाक ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अगर नाराज़ त कोन थींदव न?